साहब जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब असी यकीनन प्रोग्राम में जेको आहे वधंदड़ लोड शेडिंग महांगाई जेको पेट्रोल जो बम वरी जेको आहे हिन हफ़्ते किरियो आहे अवाम ते उन जी बि ॻाल्हि कंदासीं, पर उन खां अॻु में थोरो जेको आहे असीं सियासी मौसम जेको तब्दील थी रहियो आहे उन ते थोरी हिकु नज़र असीं फेराए वठूं पिया त सियासत में छा थी रहियो आहे। पाकिस्तान जो जेको वॾे में वॾो सूबो आहे पंजाब, उन जी असीं ॻाल्हि करे पिया वठूं त उन जो जेको वॾो वज़ीर आहे हमज़ा शहबाज़ शरीफ़, उनखे हाणे ॿिटे इम्तिहान मां गुज़रणो पवंदो। पहिरियों इम्तिहान उन जो 17 जुलाई ते थींदो त पंजाब में वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ शरीफ़ जेके ज़मनी चूंडूं थियण वारियूं आहिनि 17 जुलाई ते उहे खटंदो या न। सो इन हवाले सां असीं जमाली साहब सां ॻाल्हाईंदासीं त छा ख़बर आहे जमाली साहब वटि त हमज़ा शहबाज़ शरीफ़ साहब जेके दावा कनि पिया त हुननि वटि नंबर्स पूरा आहिनि, जेकी 22 जुलाई ते वॾे वज़ीर जी चूंड थियण वारी आहे उन हिसाब सां हू जेके दावा कनि पिया उन्हनि में केतिरी हक़ीक़त आहे। सो जीअं असीं उन्हनि अदालती फ़ैसिले खां पोइ ॾिठोसीं त PTI पारां जेको आहे जॾहिं मीडिया टॉक कनि पिया त उन ई दौरान जेको आहे चौधरी परवेज़ इलाही इहो कॉन्सेंट बि ॾेई छॾियो त असां तेसीं ताईं वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ शरीफ़ खे वॾो वज़ीर कंसिडर कंदासीं, हालांकि PTI इहो न पई चाहे। सो असां जमाली साहब खां पुछंदासीं इहो त जेके दावा करे पियो शहबाज़ हमज़ा शरीफ़ साहब उहे उन में केतिरी सदाकत आहे, ऐं जेतोणीकि PTI जी ॻाल्हि कजे त इमरान ख़ान साहब पंजाब जे 20 हल्कनि में जेको आहे जलसो करण जो ऐलान करे छॾियो आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असीं हमज़ा शहबाज़ शरीफ़ जी ॻाल्हि कयूं त उन्हनि बि इन समूरे मामले खां बाद में हाणे काफ़ी असांखे एक्टिव नज़र अचनि था ऐं कुझु अहम ऐलान कया आहिनि। उहे ऐलान कहिड़ा आहिनि त उन्हनि चयो आहे त बिजली मुफ़्त बिजली मनसूबे जे लाइ जेको आहे 100 अरब रुपया रखिया विया आहिनि ऐं गॾोगॾु जेको अहम ऐलान आहे त 6 महीननि में जिन सार्फ़ीन जेको आहे 100 यूनिट इस्तेमालु कया आहिनि बिजली जा उन्हनि खे हू मुफ़्त फ़रहाम कंदा बिजली। सो इहो हिकु वॾो अहम ऐलान आहे ऐं ज़रूरतमंद जेके आहिनि उन्हनि खे सोलर पैनल्स बि मुफ़्त फ़रहाम कया वेंदा। त हीअ जेको आहे हू बाक़ाइदा पंहिंजी हिकु कैंपेन हलाइनि पिया त जीअं आवाम जी हमदर्दी जेको आहे हुननि जी तरफ़ वधे। सो बहरहाल इहो जमाली साहब खां असीं पुछूं था वरी प्रोग्राम में इहे जेके ऑडियो लीक्स आहिनि, जीअं त हाणे रिसेंटली अॻूणे वज़ीर आज़म जी जेकी घरवारी आहे बुशरा बीबी साहिबा, उन जो जेको ऑडियो लीक थियो आहे उहो सोशल मीडिया टीम सां छा गुफ्तगू करे रही आहे, उन में केतिरी सदाकत आहे, सची ऑडियो टेप आहे, PTI जेको आहे तरदीद कई आहे या उनखे क़बूलियो आहे, इन हवाले सां बि असीं प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर जेकी शुरूआति आहे उहा पंजाब खां कयूं पिया जमाली साहब, छो त उहो हिकु वॾो सूबो आहे। सो पंजाब में जेकी सूरत हाल पैदा थियण वारी आहे 17 जुलाई ते, वरी उन खां बाद 22 जुलाई ते, तो सियासी बहरान जेको आहे उहो ख़तमु थियण जी असीं तवक़ रखूं या जेको आहे बहरान इहो अञा वधंदो? ॾिसो, पहिरियों त सभ खां जेकी वाज़े ॻाल्हि आहे त पंजाब में हिन वक़्तु मुस्लिम लीग नवाज़ खे वाज़े बरतरी हासिल आहे। अच्छा, यानी दावा सच आहे हमज़ा शहबाज़ जो। उनजी हलीफ़ जमात हुई यानी कि मुस्लिम लीग काफ इमरान ख़ान जी, उन में ज़रा दराड़ पइजी वई हुई ऐं उहे हिकिड़े ॿिनि हिसनि में तक़सीम थी चुका। वरी 5 MPA जेके मुस्लिम लीग नून खां नाराज़ हुआ ऐं PTI सां गॾु बीठा हुआ, उहे 5 उन्हनि वटि वापसि अची विया आहिनि। हाणे हे इहो त चवंदा आहिनि त हीअ लोटा असांजे MPAs खे बणायो वियो ऐं छा, पर हीअ पंहिंजे गिरेबान में न ॾिसंदा आहिनि त हिननि बि त मुस्लिम लीग नवाज़ जे 5 MPAs खे लोटा ई बणायो हुयो जो उन्हनि सां गॾु हुया। ॿियो जेको हीअ इलेक्शन थी रही आहे, जेके 20 हिननि जा फॉरवर्ड ब्लॉक वारा हुया ऐं उन्हनि खे हिननि मेंबरशिप उन्हनि जी ख़तमु कराई ज़मनी चूंडुनि जी। हाणे ॾिसो, इहे 20 सीटूं जेके आहिनि उहे आहिनि PTI जूं। अच्छा, यानी PTI जा नॉमिनेटेड उते MPAs हुआ। हाणे उन्हनि जे दरमियान इलेक्शन आहे त जेकॾहिं बज़ाहिर त इहो लॻी रहियो आहे त मुस्लिम लीग नवाज़ इन 20 मां अक्सरियत हासिल कंदी। अच्छा, पर जेकॾहिं इन मां कुझु सीटूं लूज़ बि थियनि, अल्टीमेटली नुक़सानु त PTI जो आहे न, त हुननि जूं त 20 सीटूं हली वियूं। पोइ हाणे हीअ 10 खटनि, 5 खटनि, 15 खटनि, इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे त उहो जॾहिं इलेक्शन ईंदी उन खां ख़बर पवंदी। पर हीअ जेतिरियूं बि सीटूं खटंदा उन जे बावजूद बि हिननि जो मैंडेट त वधीक ई रहंदो, यानी 177 जेको आहे हिन वक़्तु पंजाब असेंबली में उन्हनि जी अक्सरियत मौजूदु आहे। ऐं हे 20 खां पोइ 5 रिज़र्व सीटूं बि थींदियूं, यानी कि 25, त उनजी बि डिस्ट्रीब्यूशन थींदी। ज़ाहिर जेतिरियूं सीटूं खणंदो उन जे हिसाब सां बाइफर्केशन थींदी। जेकॾहिं इहे सभु थी बि वञे त हिन वक़्तु PTI बीठी आहे 154 सीटुनि ते। त जेकॾहिं इहे सभु सीटूं बि खटी वञे तॾहिं बि हुकूमत में त कान अची सघंदी। त इहो हिकिड़ो सिंपल ॻाल्हि आहे ऐं सभु त नामुमकिन आहे त PTI खटी वञे। ज़ाहिर आहे जेके कैंडिडेट आहे उहो त हिकु त भारी भरकम कैंडिडेट आहे, प्लस 3.5 साल जी हिननि जी कारकर्दगी आवाम ॾिसी रहियो आहे। तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु थोरे लम्हे जे लाइ सोशल मीडिया जी खे असां साइड ते कयूं ऐं ग्राउंड रियलिटी जी ॻाल्हि कयूं त
पीटीआई जी अवाम में उहा मक़बूलियत न आहे अच्छा। जेकी सोशल मीडिया जे ज़रिए हिकिड़ो पोर्ट्रेट कयो वञे थो, हिकिड़ो प्लैंड कयो वञे थो, या प्राइवेट कंपनियूं हायर करे हिकिड़ो इंप्रेशन क्रिएट करण जी कोशिशि पई कई वञे। तव्हां कंहिं बि हल्के में हलिया वञो त उतां तव्हांखे ख़बर पवंदी आहे त अवाम एक्चुअल छा थो चाहे। सो ट्विटर ते हिन अवाम खे जेको थोरो सो हैशटैग्स जे पोयां यानी धक लॻो हथरादू आहे, आहिनि पीटीआई जे पारां त कया वञनि। ही सिर्फ़ु सोशल मीडिया कैंपेन आहे। हिननि सोशल मीडिया छो जो ही सभु कुझु हाणे सम्झी वेठा आहिनि त सोशल मीडिया जे ज़रिए सां, ऐं हिन सोशल मीडिया में बि 80% जेके आहिनि उहे मुल्क खां ॿाहिरि जा कुझु माण्हू आहिनि जेके इन क़िस्म जूं शयूं हलाए रहिया आहिनि। हितां जा लोकल बि ज़रूरु इन्वॉल्व आहिनि, पर कुझु उनखां वधीक असां परसेंटेज जे हिसाब सां गिनूं त 70-80% उहे जेके हिन पाकिस्तान खां ॿाहिरि मुल्क में वेठा आहिनि उहे इन सोशल मीडिया खे हैंडल बि कनि था ऐं उहे इन क़िस्म जूं शयूं हलाए रहिया आहिनि। असां ॻाल्हि कंदा आहियूं त तव्हां जॾहिं ग्राउंड ते वेंदा आहियो, हींअर तव्हां जीअं सिंध में बि तव्हां ॾिसो न त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हिकिड़ी हवा त बणियल हूंदी आहे सोशल मीडिया ते, पर जॾहिं का बि इलेक्शन थींदी आहे त रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं अची वेंदो आहे त कंहिंजी केतिरी अक्सरियत किथे आहे। अहिड़े तरीक़े सां पंजाब में बि हिकिड़ी क्योस वारी सूरत पीटीआई थ्रू सोशल मीडिया पैदा कयल आहे। अच्छा, ग्राउंड रियलिटी उनजे बिल्कुलु बरअक्स आहे ऐं इन ई करे हर यानी पीटीआई जी पंजाब में एतिरी मक़बूलियत न आहे। जेके हमज़ा शहबाज शरीफ़ ऐलान कया आहिनि त इहे वक़्ताइता ऐलान आहिनि, इहे उन्हनि खे साथ ॾींदा जेके ही ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त महांगाई असां पहिरियों में चवंदा हुआसीं त इहा वधंदी रहंदी, केॾी बि हुकूमत अची वञे। अॼु बि असां चऊं था त हिन खां पोइ बि का हुकूमत अची वञे त उहा हिन महांगाई खे रिवर्स बैक न थींदी आहे कॾहिं बि। महांगाई जेकी थी वेंदी उहा अॻिते वेंदी, पर इहा तमामु परेशान कुन ॻाल्हि आहे जमाली साहब, त कोई बि हुकूमत अचे महांगाई कंट्रोल न करे सघे। आमदनी वधाइण जे लाइ कहिड़ियूं पॉलिसियूं ठाहियूं था ऐं माण्हुनि जी आमदनी खे बहितर करण जे लाइ उन्हनि खे केतिरा एडवांटेजिस ॾिना वञनि था, इहो आहे हुकूमत जो कमु। असल में जेके असां चवंदा आहियूं त हुकूमत जो कमु कंहिंखे घर में वञी अटो ॾियणु कान्हे। हुकूमत जो कमु हूंदो आहे त पॉलिसीज़ अहिड़ियूं ठाहे जो को बि शख़्स बाआसानी उन अटे खे ख़रीद करे सघे। इहा हूंदी आहे पॉलिसी जेकी गवर्नमेंट खे ठाहिणी हूंदी आहे। हिते बदकिस्मती सां असांजा इशूज़ छो जो पॉलिटिकल इशूज़ एतिरा वधीक आहिनि जो इन क़िस्म जी पॉलिसीज़ ते जेको आहे त तवजह घटि थी वेंदी आहे ऐं पंहिंजे पॉलिटिकल मुखालफ़िन खे ज़ेस्त करण लाइ स्टेमिना वधीक इस्तेमालु कयो वेंदो आहे या वक़्तु घणो ज़ाया कयो वेंदो आहे। हाणे हिते जेसिताणी पॉलिसी ऐं मुस्तक़िल पॉलिसीज़ हुजनि ऐं इंडिपेंडेंट पॉलिसीज़ हुजनि त एग्रीकल्चर जी अॻिले 10 सालनि जे लाइ ही पॉलिसी आहे जेके इंडिपेंडेंट हुजे। सनतुनि जे लाइ अॻिले 10 सालनि जी ही पॉलिसी आहे जेकी इंडिपेंडेंस हुजे, उन खां पोइ उन में का तब्दीली न थिए। छो जेसिताणी असां पॉलिसीज़ खे फोकस न कंदासीं, इहो ई असल मसइलो इहो ई आहे त स्टेबिलिटी जो कंहिंखे बि इहा ख़बर न हूंदी आहे पाकिस्तान में। इहा ई बदकिस्मती आहे पाकिस्तान जी ऐं पाकिस्तानी मुआशिरे जी, पाकिस्तानी अवाम जी, त हिते कंहिं बि हुकूमत खे इहा ख़बर न हूंदी आहे त हू केतिरो अरसो इक़्तिदार में रहंदी ऐं हुननि हू ज़हनी तौर ते तयारु हूंदा आहिनि त कुझु अरसे में असांजी हुकूमत हली वेंदी त असां शॉर्ट टर्म पॉलिसी ठाहे अवाम खे ख़ुशि करण जी थोरी सी कोशिशि करे हमज़ा शहबाज जी ॻाल्हि कयूं त छा उन्हनि खे पंहिंजी हुकूमत जे लाइ को आइडिया आहे त हाणे ईंदड़ ॾींहंनि में उन्हनि जी हुकूमत रहण वारी आहे? जीअं तव्हां ॻाल्हि कई त बज़ाहिर उन्हनि जे वोट्स केतिरे हुन में आहे त नज़र इहो ई थो अचे त उन्हनि खे अक्सरियत हासिल आहे। ॾिसो नंबर गेम जे मुताबिक़ त हमज़ा शहबाज ही वज़ीर आला थींदो ऐं वरी बि जेकॾहिं चूंडूं थींदियूं जीअं हू चवनि पिया त हू अदालत में बि इन जे करे हाज़िर थिया वञनि छो त उन्हनि वटि नंबर्स जेके आहिनि पूरा आहिनि। त पीटीआई चए पियो त उन जा कुझु कारकुन जेके आहिनि उहे हज ते वियल आहिनि। ॾिसो इहो त थी सघे थो हज ते विया हुजनि, ज़ाहिर हज जहिड़ी ॻाल्हि आहे त असां हुन ते कमेंट नथा करणु चाहियूं, पर माज़ी असां इहो ॾिठो आहे त जेकॾहिं को हिकिड़ो मेंबर बि कंहिं ॿाहिरि आहे ऐं इन क़िस्म जी ज़रूरत पई आहे त उनखे इन एमरजेंसी कॉल कयो वेंदो आहे। बहरहाल ठीकु आहे, छो जो हिन ते सुप्रीम कोर्ट में सभिनी इतफ़ाक़ कयो आहे त 17 जुलाई ते भले इहो ज़मनी इलेक्शन थिए, पोइ 22 जुलाई ते CM जो इलेक्शन थिए। पर मां त हिकिड़ी फॉर इंफॉर्मेशन आवाम खे ॿुधाइण पियो चाहियां त 177 जो कोरम ऑलरेडी उन्हनि वटि मौजूदु आहे ऐं हिन 20 सीटुनि खां पोइ जेकॾहिं उन मां हू 1/3 बि खणनि था त हुननि खे ॿियनि सीटुनि जी ज़रूरत कान्हे ऐं जेकॾहिं PTI सभु सीटूं बि थी खणी वञे तॾहिं बि हुकूमत कान थी ठाहे सघे। यानी डिफरेंस जेको आहे सीट्स जो तमामु घणो आहे। अच्छा हाणे ही त पीटीआई काफ़ी कॉन्फिडेंट छाजे हवाले सां जॾहिं ही नंबर्स बि ॾिसो तव्हां सियासत गेम हूंदी आहे बेसिकली साइकोलॉजिकल वॉर इन खे चयो वेंदो आहे त तव्हां पंहिंजा असाब एतिरा मज़बूत रखो जो तव्हांजो जेको दुश्मन आहे उहो तव्हां खां ख़ौफ़ज़दा थिए, त इन खे चइबो आहे सियासत। अच्छा सियासत में हमेशह को बि लीडर हुजे, तव्हां जमात इस्लामी जी तव्हांखे मिसाल ॾियां त 1985 में उहो कराची मां खटी, उन खां पोइ खटी ज़रूरु आहे पर तमामु घटि सीटनि ते, ऐं 1988 में त सफ़ा वॉश आउट थी चुकी जॾहिं MQM आई।
पर अॼु ताईं जमात इस्लामी पंहिंजे हर कैंडिडेट खे फैसिलिटेट कंदी आहे ऐं हर जॻह ते पंहिंजो कैंडिडेट बीहारींदी ज़रूरु आहे, हर जॻह ते हारींदी आहे। मां 88 खां वठी हिन वक़्त जी ॻाल्हि थो कयां, पर उहो छो ऐं उहो इंप्रेशन क्रिएट कंदा आहिनि त उहे शहर जा सभ खां वॾा स्टेक होल्डर आहिनि, जॾहिं त हिकिड़ी बि सीट कान हूंदी आहे। त इन खे चइबो आहे त जेके पंहिंजा वोटर्स आहिनि, पंहिंजा फॉलोवर्स आहिनि, उन्हनि खे मज़बूत रखणु। खटणु हराइणु हिकिड़ी अलॻि सब्जेक्ट हूंदो आहे, पर तव्हां पंहिंजे फॉलोवर्स खे, पंहिंजे वोटर्स खे पाण सां गॾु कनेक्ट रखंदा आहियो। जेकॾहिं इहो न कयो तव्हां त पोइ त जेके थोरा घणा बचियल हूंदा उहे बि हलिया वेंदा कंहिं न कंहिं जमात में। त इहो अहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान जेको आहे उहो हिकिड़ो साइकोलॉजिकल रोज़ जलसा करे, असल में फारिग माण्हू आहिनि न, हुनखे सवाइ जलसनि जुलूस असां त चवंदा हुनजी ट्रैक रिकॉर्ड खे ॾिसो न, हो त जॾहिं हुकूमत में बि आहे त रोज़ जलसा कंदा जुलूस कंदा न, त इहो उन्हनि खे आदत पइजी वई आहे त बार बार क़ौम खे ख़िताब करणु, बार बार कलाकनि जो कलाक मीडिया जीअं उन्हनि खे फोकस करे रखे ऐं ॾेखारे, त इहो हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे त बसि मां हर वक़्तु जेको आहे टीवी जी ज़ीनत बणियल हुजां ऐं हर तजियो तबसरो मुंहिंजे मथां थिए। हो इहो चाहिनि ई नथा त हिन मुल्क में का इकोनॉमी जी सूरत हाल बहितर करण लाइ हुकूमत पंहिंजा जेके बि उन्हनि जा सोर्सिस आहिनि, रिसोर्सिस आहिनि या ज़हन आहिनि, उहे इस्तेमालु थियनि। हू हर शइ खे फोकस पाण ॾांहुं कराए वेठो आहे, जंहिंमें मां सम्झां थो त उहो काफ़ी हद ताईं कामयाब बि आहे। त जॾहिं हुकूमत जी सॼी तवजह PTI जे मथां हूंदी त ज़ाहिर आहे गुड गवर्नेंस जा बि फुक़दान पैदा थींदा, पॉलिसीज़ खे ठाहिण जा बि फुक़दान पैदा थींदा, अवाम खे जेके मतलूबा सहूलियतूं ॾियण वारियूं हूंदियूं आहिनि, जेके तव्हां ॿ क़िस्म जा रिलीफ ॾींदा आहियो, हिकिड़ो इमीडिएट रिलीफ जेके असां चवंदा आहियूं, जेको हाणे शहबाज़ जीअं तव्हां ॿुधायो कुझु शयुनि में ऐलान कयो आहे, सॉरी हमज़ा, अहिड़े तरीक़े सां जेको आहे कुझु इहो जेको आहे कुझु हूंदियूं आहिनि लॉन्ग टर्म पॉलिसियूं जेके फ्यूचर जे लाइ हूंदियूं आहिनि, जेके देरपा हूंदियूं आहिनि, जिन सां मईशत खे तव्हां मज़बूत कंदा आहियो। इन करे PTI जी पूरी फोकस आहे त रोज़ किथे न किथे जलसो जुलूस रैली मुज़ाहिरो, कुझु नथो मिलेसि त बनी ॻाल्हि में वेही क़ौम खे ख़िताब थो करे छॾे, यानी अञा ताईं पाण खे वज़ीर आज़म सम्झी रहियो आहे। उहो ई चवंदो न त जेकॾहिं ॾिसो कंहिं बि मुल्क में जेकॾहिं एतिरी डिस्टर्बेंस हूंदी आहे त तरक़ी प्रॉब्लम हूंदी आहे। पोइ तव्हां दुनिया जे ॿियनि मुल्कनि में ॾिसो न, इलेक्शन जो हिकिड़ो टाइम आहे न, भई इलेक्शन थी वई, इलेक्शन थियण खां पोइ हाणे जेकी बि हुकूमत आई आहे, लूली लंगड़ी जेकी बि असां चवंदा हुनखे कमु करण जो न, त हुनजो रिज़ल्ट हाणे हिते मसइलो इहो ई आहे न त असांखे हर हुकूमत खे कराइण जो रहण जो असांखे एतिरो शौक़ु थी चुको आहे जो हर 3 सालनि 2 सालनि 3.5 साल 4 साल में असां कंहिं न कंहिं हुकूमत खे या त तव्हां हुनजो मुद्दो घटि करे छॾियो। ॾिसो पार्लियामेंट इन ई पार्लियामेंटेरियन जे हथ में आहे, अॼु जे करे हुनजो मुद्दो 5 साल आहे ऐं तव्हां सम्झो था त 5 साल काफ़ी वॾो पीरियड आहे, हुन में थकिजी था पवनि माण्हू, त तव्हां हुनखे 4 साल करे छॾियो। अञा बि वॾो शौक़ु अथव त हुनखे 3 साल करे छॾियो। ॾिसो आइनी तरीक़े सां टाइम फ्रेम तय कयो वञे, उनखां पोइ जेकी बि हुकूमत अचे असां चवंदा उनखे कमु करणु ॾिनो वञे, सही करे या ग़लति करे उहो त वरी फ़ैसिलो आवाम करे न, पर इहो पाण में हिकिड़ी टोलो ठाहे वेही ऐं साज़िशूं करणु ऐं उन सां कंहिंजी बि हुकूमत ख़तमु करणु, इन सां त नुक़सानु मुल्क खे थो थिए न। अच्छा, जेको 2 जुलाई ते इमरान ख़ान साहब परेड ग्राउंड में जलसो कयो, उनजी बि काफ़ी चर्चा आहे, ऐं उनजे नतीजे में हू हुननि जा जेके इदारनि जे ख़िलाफ़ बयान पिया अचनि, सो उनजे नतीजे में जेकी मौजूदा हुकूमत आहे, यानी त आहे त ख़ैर इतिहादियुनि जी, पर नून लीग जे कुझु सीनियर लीडर्स इहो ऐलान कयो आहे त हू इमरान ख़ान जे इदारनि जे ख़िलाफ़ जेके बयान पिया ॾियनि, हू उनजे करे जेको आहे सुप्रीम कोर्ट वेंदा। ॾिसो, इमरान ख़ान खे इहा ख़बर आहे त हू पब्लिक जे ताक़त सां हाणे इक़्तिदार में नथो अची सघे, या उनखे न हो पहिरियों पब्लिक जी ताक़त सां इक़्तिदार में आयो, पहिरियों पब्लिक जे ताक़त सां इक़्तिदार में आयो, न ॿीहर अची सघे थो। जेकी हिकिड़ी सिंपल ॻाल्हि आहे, हू हमेशह मैनिपुलेशन करे एम्पायर जेके असां फ़ौज चऊं उनखे पाण सां मिलाए करे उनजी सपोर्ट हासिलु करे हिकिड़े उनखे सीट ते विहारे छॾियो। उनखां पोइ 3.5 साल उनखे ॾिसंदा रहिया त हीअ हाणे शायदि पाण सियासी बालिग बणिजी वञे, पर 3.5 साल खां पोइ इहा ख़बर पई त हू अञा ताईं सियासी नाबालिग आहे। हुनखे हुकूमत ॾिसो, मां त हुनजे पंहिंजे बयान मां परेशान कॾहिं कॾहिं थी वेंदो आहियां त हू चए थो 3.5 साल में मूंखे सिखण लाइ घणो कुझु मिलियो आहे। हाणे हुकूमत हुनजे हवाले करे हुनजी असां ट्रेनिंग जे लाइ त पाकिस्तान कान ठाहियो आहे त उहो कंहिं वज़ीर आज़म खे हिते सेखारण जे लाइ विहारिजे ऐं उहो 3.5 साल खां पोइ चए त मां सिखियो घणो कुझु आहियां, ऐं जेकी शइ हूअ नज़र ईंदी आहे अंदरि विहण खां पोइ ख़बर पवंदी आहे त उहा शइ डिफरेंट आहे। जीअं चवंदो त कॾहिं कॾहिं रिलीफ ॾियण लाइ पैसा कान हूंदा आहिनि, त इहो ई मसइलो हूंदो आहे विज़न जो।
त तव्हां वटि एतिरो विजन ई कान हो जो तव्हांखे जॾहिं हुकूमत ॾिनी वञे त उनखे हलाइजे कीअं, उनखे संभालजे कीअं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जेके चेयरमैन आहिनि इमरान ख़ान साहब 2 जुलाई ते जेको हुननि परेड ग्राउंड में जलसो कयो, उन में कुझु हुननि ही मुतनाज़ा बयान वरी ॾिना आहिनि, जीअं त उहे मुसलसिल इदारनि खे निशानो बणाईंदा अचनि पिया त आख़िर छा सबबु आहे, उन्हनि जे पोयां छा चाहिनि पिया हू। जमाली साहब हुननि चयो त अञा बि वक़्तु आहे मुल्क खे चोरनि खां बचायो, असीं ब्रेक खां अॻु बि ॻाल्हि कईसीं, ऐं छा मां करप्शन जे ख़ात्मे जो अकेलो ठीको खयों आहे, ऐं टियों हुननि चयो त जजिस खां अलाह पुछंदो त छा तव्हां ज़मीन ते इंसाफ़ क़ाइमु कयो या न, ऐं जंहिं हिन मुल्क खे लुटियो उन्हनि खे कीअं जजिस NRO 2 ॾिनो। हाणे इमरान ख़ान जेको पाण मां सम्झां थो त हिकु टोले जी करप्शन जो बादशाह आहे, अच्छा, उहो इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे, छो जो हुनखे इहा ख़बर आहे त फ़ौज जी मदद खां बग़ैर हुकूमत में नथो अची सघे। इन करे फ़ौज खे बार बार तनक़ीद करे प्रेशर में आणण जी कोशिशि करे रहियो आहे। हाणे 3.5 साल इमरान ख़ान वटि हुकूमत रही, असां पहिरें ॾींहं खां चवंदासीं बाबा तव्हां जंहिंखे बि पकड़ियो महिरबानी करे उनजी करप्शन खे साबित करे उनखे सज़ा ॾियारे छॾियो अदालत में। 3.5 साल में कंहिं हिकिड़े केस जे बारे में बि इमरान ख़ान जी हुकूमत फ़ैसिलो कान करे सघी आहे। हाणे ही चवंदा आहिनि त अदालती उमूर में टाइम लॻे थो। ॾिसो प्रोसिक्यूशन हिननि वटि, इन्वेस्टिगेटर हिननि वटि, हाणे बि इहो ई पिया प्रूफ चवनि त केसिस पेश करण जेके आहिनि, किथे बि इल्ज़ाम लॻाइण त करप्शन केस नथो थी सघे न। करप्शन केस तव्हां हुनखे चवंदा जंहिंजा प्रूफ तव्हां अदालत में जमा कराए छॾियो, ऐं उनखां पोइ आहे उन्हनि जजनि जी ज़िमेदारी जंहिंजे लाइ ज़ाहिर आहे अलाह त ज़ाहिर सभिनी खां पुछंदो, उहो इमरान ख़ान खां बि पुछंदो आहे। हिननि ॾिसो न हिन दफ़े वाज़े कहिड़े तरीक़े सां ॿुधाए छॾियो त हिकिड़ो कोकेन पीअंदड़ शख़्स हुयो, ऐं जेको मुस्लिम लीग नून वारनि कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। हाणे त उहा ॻाल्हि वाज़े थी वई त हिकु नशई जेको आहे हिन मुल्क खे तबाह करे छॾियो, जेको उन्हनि कल्ह पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे। त इन में त को शक ई कान्हे न। तव्हां जेकॾहिं हिन जो ट्रैक रिकॉर्ड खणो ऐं हिकिड़ी जेकॾहिं सिंपल असां मिसाल ॾेई सम्झायूं त जेको पंहिंजे घर जे बारे में सिलेक्शन सही नथो करे सघे, उहो क़ौम जे लाइ सिलेक्शन काॾां बहितरु कंदो। तव्हां हिन जी फस्ट वाइफ खां वठी जी काउंटिंग शुरू कयोसि, 1st 2nd 3rd ई 4th, हाणे हिकिड़ी पंहिंजी फैमिली पंहिंजे लाइ हिकिड़ी सिलेक्शन सही नथो करे सघे, छो जो ज़ाहिर उन्हनि खे छॾे ऐं पाण ई मुख़्तलिफ़ जेके बि एलिगेशन उहे सभिनी क़ौम खे ख़बर आहे, असां उनखे वरजाइण कान था चाहियूं। पर जंहिंजी पंहिंजे बारे में सिलेक्शन सही न हुजे, उहो हिन क़ौम जी सिलेक्शन छा कंदो। हिन सवाइ मुल्क खे तबाही ॾे धकेलण जे मां सम्झां थो त ॿियो को अहिड़ो कारनामो सरअंजाम न ॾिनो आहे जिते असां ॻाल्हाए सघूं। हीअ सिर्फ़ु हिकिड़ो सैडस्ट टाइप जो इंसानु आहे जंहिंखे साइकोलॉजिकल मसइलो आहे। ऐं जीअं कल्ह नून लीग जे तारड़ साहब जेको होम मिनिस्टर थियो आहे पंजाब हुकूमत जो, उन त क्लियर चई छॾियो त जेकॾहिं हिनखे असांखे ॿधणो हुजे त इहा सभिनी खे ख़बर आहे त इहा कोकेन उते केरु पहुचाईंदो आहे ऐं केतिरी इस्तेमालु थींदी आहे, ऐं उनखां पोइ हिन सॻोरे जो हाल छा हूंदो आहे। ऐं जेकॾहिं हिनखे असां जेल में मोकिलियोसीं त उनखे सभ खां वॾो डपु बि इहो ई आहे त जेल में त ज़ाहिर आहे उनखे उहा कोकेन कान मिलंदी। ऐं इहा प्रेस कॉन्फ्रेंस हुई कल्ह मुस्लिम लीग नून जे अॻुवाणनि जी, जंहिं पहिरियों दफ़ो ऑफिशियली उहो त हिन जा जेकॾहिं ब्लड टेस्ट करायो त दुनिया खे ख़बर पइजी वेंदी। मक़सदु इहा ज़रूरी आहे अवाम जे लाइ, जेकॾहिं पंहिंजी शादियुनि जे बारे में सिलेक्शन में काई आहे, ईअं कनि था, इन ई करे चवनि था त मसइलो इहो आहे न त हिनखे इहो होश ई कान थो रहे न। जॾहिं माण्हू नशो कंदो आहे त ज़ाहिर आहे उनखे इहा ख़बर न पवंदी आहे त हू टीवी ते छा थो ॻाल्हाए। ऐं उन हवाले सां सबूत तव्हां चओ त इहा ॻाल्हि प्रूफ थी चुकी आहे, या त प्रूफ इन जी वीडियोज़ मौजूदु आहिनि ऑलरेडी, ॾियनि नथा रुॻो शायदि जो तव्हांखे यादि हूंदो त इमरान ख़ान हिकिड़ी वॾी मज़ेदार ॻाल्हि कई त मुंहिंजे हवाले सां जेके वीडियोज़ अचनि उन्हनि ते यकीन न कजो। हा, इहो त काफ़ी दफ़ा वॉर्न कंदा आहिनि। ॿीहर जेको आहे पीटीआई पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई त फोन टैपिंग जे हवाले सां इमरान ख़ान साहब जो कॉल्स न लीक कई। हुनखे बि इहा ख़बर आहे त इहे वीडियोज़ न सिर्फ़ु नून लीग वटि बल्कि पीपल्स पार्टी वटि ऐं ॿियनि जमातनि वटि बि मौजूदु आहिनि। इहा सभिनी खे ख़बर आहे, पर हू सिर्फ़ु माण्हुनि जो चओ न, जीअं हाणे कल्ह तव्हां इहो ॾिठो हिन जी वाइफ जो जेको त उन में जेके शयूं अयां थियूं त जेकॾहिं तव्हांजो को ख़िलाफ़ु आहे त उन ते गद्दारी जो टैग लॻाए छॾियो। भई तव्हांजी जेकॾहिं करप्शन जी हूअं पोइ तव्हां छाजे लाइ ॿिए खे चोर था चओ, तव्हां त उन खां वधीक करप्शन में पाण इन्वॉल्व आहे। अच्छा, ये ऑडियो टेप जेकी आहे ऑडियो लीक या सच्ची आहे जाली न आहे, पीटीआई तरदीद बि ख़ैर कोन कई आहे। 100% या तस्दीक शुदा ऑडियो आहे।
ऐं जंहिंजी ऑलरेडी फॉरेंसिक थी चुकी आहे। अच्छा। पोइ इन ई करे बार बार चैलेंज था कनि इमरान ख़ान खे त जेकॾहिं इहा फॉरेंसिक ऑडियो कीअं कराई आहे? जॾहिं लीक कई आहे? जॾहिं इहा ऐं इहा तव्हांखे मज़ेदार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त इहा ऑडियो जेकी मुंहिंजी मालूमात जे मुताबिक़ जी इहा ऑडियो जेको आहे उहा निकिती ई इमरान ख़ान ऐं जेको हिननि जो सोशल मीडिया जो ख़ालिद न शायदि कुझु ॿियो नालो अथसि उन जे मोबाइल्स मां आहे। इहा रिकॉर्ड ईअं कान थी हुई, इहा रिकॉर्ड हिननि जी तव्हांखे यादि हूंदो त पहिरियों इमरान ख़ान चयो त मुंहिंजा 2 मोबाइल चोरी थी विया आहिनि एयरपोर्ट तां, ऐं उनखां पोइ जेको आहे उहो इहो जेको हिननि जो सोशल मीडिया जो एक्टिविटिस्ट हो उनखे हिकु ॾींहुं जेको आहे किथे यात्रा करणी पइजी वई हुई, ऐं उनखां पोइ जेको आहे इहे शयूं उन्हनि जे मोबाइलनि मां निकितियूं आहिनि। अच्छा। ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे उनजी अनऑफिशियल पहिरियों फॉरेंसिक कराई वई, फॉरेंसिक जी जॾहिं सर्टिफाइड हिननि खे कॉपी मिली वई उनखां पोइ इहा शइ बंदे राम ते आई। हाणे जेकॾहिं इमरान ख़ान या उनजी एलिया सम्झे थी त इहो ग़लति आहे त उनखे चैलेंज कनि, कोर्ट में वञनि त असांजे हवाले सां हीअ कूड़ी जेको आहे स्टेटमेंट हली रही आहे त केतिरी देरि थी लॻे कोर्ट में वञण जे, त कोर्ट सभिनी धुरनि खे घुराए वठंदी। पोइ त ज़ाहिर मुस्लिम लीग पर उहो फोन टैपिंग जी ॻाल्हि पिया कनि पीटीआई जेको आहे थोरी देरि अॻु कान थो थी सघे, छो जो इहा जेकी ॻाल्हि ॿोल आहे इहा व्हाट्सअप ते थी हुई। बुशरा बीबी जी जेकी लीक्ड ऑडियो आहे त छा ईंदड़ ॾींहंनि में अञा इमरान ख़ान साहब जे हवाले सां बि कुझु ऑडियो जेके लीक थियण वारियूं आहिनि? जीअं त अॼु पीटीआई जा कारकुन जेको आहे कुझु मीडिया टॉक करे रहिया हुया, उहे चवनि पिया त फ़ोन टैपिंग जे ज़रिए इमरान ख़ान साहब जूं जेकॾहिं कॉल्स लीक थियूं, को बि ऑडियो जेकॾहिं मंज़र आम ते आयो त हू ख़ामोशी सां न वेहंदा। जमाली साहब हीउ छा मामिलो आहे? जेकॾहिं असीं बुशरा बीबी वारी लीक्ड ऑडियो जी ॻाल्हि कयूं त इन खां अॻु पीटीआई जा खोड़ कारकुन इमरान ख़ान साहब पाण इन शइ जी तरदीद कंदा आया आहिनि त बुशरा बीबी जो सियासत सां को तालुक़ु न आहे, त छा हू सोशल मीडिया टीम खे मैनेज कनि पियूं? ऐं ईअं असीं ॿियनि सियासतदाननि जो बि जेको आहे ऑडियो टेप्स ॾिसंदा आहियूं, मरियम नवाज़ साहिबा हुजे ऐं हाणे बुशरा बीबी साहिबा। सोशल मीडिया खे कान पई ॾिसे, बुशरा बीबी पूरे पाकिस्तान जी हुकूमत खे जेकी इमरान ख़ान त मां सम्झां पियो त रुॻो तक़रीरुनि जे लाइ आयल हुयो, बाक़ी असल हुकूमत त हलाए बुशरा बीबी पई। ऐं न त सोचण जी ॻाल्हि आहे, हैरत जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी 60-65 साल जी माई हिकिड़े मुड़ुस खां तलाक वठी ऐं जेको आहे हिकिड़े 75 साल जे माण्हू सां शादी हरूभरू कान करे छॾी, उनजे पुठियां ज़ाहिर आहे वॾा बैकग्राउंड्स हुआ जेके पंहिंजा जवान ॿार छॾे अचे ऐं हुनजो जेको मक़सदु हो उहो उन अचीव कयो थ्रू इमरान ख़ान जे कंधे ते। हाणे जेतिरा बि इहा ॻाल्हि आया आहे त बोज़दार खे बुशरा बीबी लॻरायो ऐं जिन खां उनखे ख़तरो हुयो, यानी अलीम ख़ान खे जेको सभ खां पहिरियों नैब उनखे घुरायो हो, जॾहिं त अलीम ख़ान जे ख़िलाफ़ु उन वक़्त ताईं का इंक्वायरी कान हुई, यानी जंहिं माण्हू जे ख़िलाफ़ु का इंक्वायरी कान हुजे उनखे नैब घुराए करे पंहिंजे ऑफिस में अरेस्ट करे छॾियो। त नैब जो हिकिड़ो कानून हुयो न त पहिरियों इंक्वायरी थींदी, पोइ इन्वेस्टिगेशन थींदी, पोइ रेफरेंस थींदो, पोइ गिरफ़्तारियूं थींदियूं न। पर इंक्वायरी जंहिं माण्हू जी न हुई उनखे घुराए करे अरेस्ट करे छॾियऊं, छो जो हू नंबर 1 कैंडिडेट हुयो पंजाब जी वॾ वज़ारत जो। हाणे उनखे हिननि गिरफ़्तार कराए छॾियो, इहा बुशरा बीबी ऐं इमरान ख़ान। अच्छा। हाणे इन्हनि पंहिंजे माण्हुनि खे पाण उनखां पोइ जेको जहांगीर तरीन हुयो बेसिकली उहो मास्टर माइंड हुयो हिननि जी हुकूमत खे क़ाइमु करण जो। हाणे बुशरा बीबी खे इहा ख़बर हुई त जेके वॾा फेडरल गवर्नमेंट जा रैकेट्स आहिनि उते जहांगीर तरीन जो हिकिड़ो वॾो असर रसूख़ हुयो पंहिंजी लेवल ते। बहरहाल उहो हिकिड़ो असां हुनखे टाइकोन चई सघूं था पाकिस्तान जो, त हुन उन्हनि जो पतो पहिरियों कटियो। हुन पंहिंजी हिकिड़ी लॉबी ठाही जंहिंमें आज़म ख़ान जेको हुनजो प्रिंसिपल सेक्रेटरी हुयो, इहो अकबर जेको हुयो एहतिसाब ब्यूरो जो चेयरमैन ठहियो। हाणे उहा लॉबी ठाहे करे जेके इमरान जा वेझा माण्हू उन्हनि खे नज़र आया सभिनी खां अॻु में त उन्हनि जो पतो कटियो, जीअं ज़ुल्फी बुखारी, अहिड़े तरीक़े सां उन्हनि उनखे साइड लाइन इंडिपेंडेंटली हिननि खे बिलियंस ऑफ रुपीस कमाइणा हुया ऐं सॼी करप्शन हिन खे करणी हुई बुशरा बीबी। हाणे इमरान ख़ान जो हुन में केतिरो शेयर आहे न इहो आउं कान थो चई सघां, पर बुशरा बीबी त 100% इन सॼे करप्ट टोले जे पुठियां हुई। ऐं उन ई जे चवण ते पहिरियों दफ़ो पंजाब में ॾिसो, सिंध में बि करप्शन आहे, असां इहो चवंदा त सिंध में करप्शन न आहे, पंजाब में थी वई, पर करप्शन जी हर जॻह ते हिकिड़ी लेवल हूंदी आहे। मां सम्झां थो उन 3.5 साल में जेतिरी पंजाब में करप्शन थी आहे, पाकिस्तान ठहण खां पोइ जेतिरा वॾा वज़ीर आया हूंदा अॼु कॾहिं करप्शन कान थी जेकी हिन बोज़दार जे पीरियड में हुते करप्शन थी। ऐं वरी इमरान ख़ान जो बार बार इहो चवणो त न इहो वसीम प्लस आहे, त जेको आहे इहो ईमानदार माण्हू आहे, साबित थियल करप्शन आहे।
प्रीवियस हुकूमत हुजे छा फ़र्क़ु रहंदो हिक ॿिए ते इल्ज़ाम केसिस हणंदा पिया साबित थी सघंदो? असां बि इहो पिया चवंदो फ़र्क़ु हूंदो आहे त 3.5 साल इमरान ख़ान इल्ज़ाम लॻाईंदो रहियो ऐं गुज़िरियल 20 सालनि खां साॻा इल्ज़ाम लॻाए पियो। हुकूमत मिलण खां पोइ बि साॻा इल्ज़ाम लॻाए पियो, हुकूमत वञण खां पोइ बि साॻा इल्ज़ाम लॻाए रहियो आहे न। हिननि प्रूफ कयो कल्ह जेको हिननि गिरफ़्तारियूं कयूं आहिनि एंटी करप्शन जूं, उन में 10 एकड़ जेको फरा गोगी उनजी वालदा जे नाले ते जेके अलॉटमेंट थी आहे इंडस्ट्रियल ज़ोन में, उहे उन्हनि कागज़ कल्ह मीडिया जे साम्हूं पेश कया ऐं 3 गिरफ़्तार थी चुका आहिनि, वधीक थी रहिया आहिनि। अच्छा। हाणे इमरान ख़ान जे करे चए थो, दावा थो करे ईमानदार आहे त पोइ फरा गोगी एंड कंपनी खे छो भॼाए छॾियईं हिकु ॾींहुं अॻु में पंहिंजी हुकूमत वञण जे? पर इहा ॻाल्हि प्रूफ थियणु बाक़ी न आहे त हुनजे पोयां इमरान ख़ान साहब 100% आहे, छो जो हुनखे इमिग्रेशन में रोकियो वियो, उन वक़्तु हुकूमत जे अचण वञण जा मामला पिया हलनि, पर छो जो उन वक़्त में हिननि जो पंहिंजो तव्हांखे यादि हूंदो त सॼी चार्ज जेको आहे कानून जी ऐं हिननि सां शेख रशीद साहब वज़ारत दाख़िला जो वज़ीर हो, त इमिग्रेशन में चई करे हुनखे ॿाहिरि भॼाए छॾियऊं। मसइलो इहो ई आहे त हुनजा अञा केतिरा प्रूफ खपनि। हुनजी वाइफ जी सिग्नेचर आहे जेकी हुन बैरियर टाउन खां ज़मीन हासिलु कई आहे, सिग्नेचर आहे, मक़सदु ज़बानी कलाम जी ॻाल्हि न, जेको एग्रीमेंट आहे 10 एकड़ जो एग्रीमेंट जेको आहे, अलॉटमेंट जो लेटर जेको आहे उन्हनि ॾेई करे एंटी करप्शन खां कार्रवाई कनि, त इनखे असां चवंदा आहियूं प्रूफ त सरकारी दस्तावेज़ मौजूदु आहे कंहिं बि इंक्वायरी जे लाइ। हिननि जूं जेके ॻाल्हियूं हुयूं उहे हवा में हुयूं, उहो हवा में कीअं हूं त साईं मक़सूद जेको चपड़ासी आहे उहो फ्रंट मैन आहे शहबाज़ शरीफ़ जो। हाणे पहिरियों तव्हां इहो साबित त कयो त मक़सूद चपड़ासी वाकई शहबाज़ शरीफ़ जो फ्रंट मैन आहे न, छो जो ट्रांज़ेक्शन त सॼी मक़सूद चपड़ासी अकाउंट में आहे, त तव्हां मक़सूद चपड़ासी खे ई कान पकिड़े सघिया त ॿिए ताईं कीअं पहुचंदा? त मसइलो इहो इहे हुयूं हवाई ॻाल्हियूं, ॿुधल ॻाल्हियूं जेके चइजनि त बसि कंहिं चई छॾियो त यार हिन अरबे जी करप्शन कई आहे त मुश्किल कंहिंजे लाइ वधंदी? हाणे बुशरा बीबी जे लाइ वधंदी या इमरान ख़ान जे लाइ या ॿिन्ही जे लाइ? ॾिसो हिननि जा कैरियर ख़तमु थींदा। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि रखो त जॾहिं इमरान ख़ान त हलनि पिया जलसा वग़ैरह पॉलिटिकल एक्टिविटीज़, उन्हनि ऑप्शन न ईअं कंदा त ज़ाहिर आहे हुननि खे ख़बर आहे मूंखे गिरफ़्तार कंदा, हुनखे ख़बर आहे त करप्शन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार थींदो, हुनखे ख़बर आहे त हुन ख़िलाफ़ु जी बिल्कुलु हुनजे ख़िलाफ़ु रेफरेंसिस ईंदा। हाणे उन्हनि सभिनी शयुनि खे अवाम ज़हन अवाम जा ठाहिण जे लाइ एतिरी हुन क्विक जेको आहे उहो पंहिंजी सियासी एक्टिविटी शुरू करे ॾिनी आहे त जीअं अवाम जे ज़हननि में इहो ठहे त इहा इंतकामी कार्रवाई आहे, जीअं माज़ी में ॿियनि पॉलिटिकल पार्टी सां थींदी रहियूं। आसिफ़ ज़रदारी 8-10 साल अंदरि रहियो, केस कहिड़ो साबित थी सघियुसि? मां तव्हां कंहिं माण्हू खे केतिरो अर्सो जेल रखंदा? शायदि खाकान अब्बासी कंहिंजी हुकूमत में 2-2.5 साल जेल में रखियऊं, छा साबित कयूं? ख्वाजा आसिफ़ खे जेल में रखियऊं, छा साबित कयूं? साद रफ़ीक खे जेल में रखियऊं, छा साबित कयूं? अहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी जी फरियाल तालपुर अंदरि वई, आसिफ़ ज़रदारी जेल में रहियो, छा साबित कयूं? हिननि मां त अञा को वियो ई कान्हे न, साबित ते अञा परे जी ॻाल्हि आहे। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त हिननि कंहिंखे बि अरेस्ट न कयो आहे, इन जे असां हक़ में आहियूं। असां बि चवंदा त जेके हाणे तव्हां एलिगेशन्स लॻायो पिया इनखे प्रूफ कयो, इहो जेकॾहिं प्रूफ थी वञे त पोइ जेकी बि उनजी सज़ा आहे उहा ॾिनी वञे। हाणे हिननि जेको कल्ह हाणे गिरफ़्तारियूं शुरू कयूं त थ्रू प्रोसेस आहे न, हिननि गिरफ़्तारियूं कुझु माण्हुनि खे करे छॾियूं। हाणे उहो उनजी अलॉटमेंट जेको आहे जेकॾहिं फराह गोगी जे नाले ते आहे त ज़ाहिर आहे फराह गोगी खे हिननि कल्ह ॿुधायो पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में त इंटरपोल सां राब्तो करे ऐं उहो को लेटर लिखंदा। उहो बहरहाल हिकिड़ो ट्रिकी हिकिड़ी पोज़ीशन हूंदी आहे इंटरपोल जी, उन लाइ उन्हनि जा फरमाइशी प्रोग्राम घणा हूंदा आहिनि। जॾहिं इंटरपोल जे ज़रिए तव्हां कंहिंखे अरेस्ट करणु चाहींदा आहियो त उनजा जेके लवाज़मात आहिनि ऐं उहे ठीकु हूंदा आहिनि त हू पूरो लॉ जे मुताबिक़ क्वेश्चन्स कंदा आहिनि। लॉ जे मुताबिक़ हाणे इन में जेको जेकॾहिं हुकूमत पाकिस्तान उन्हनि खे कन्विंस करे वई त हा हीअ असां वटि हिन करप्शन में या हिन मनी लॉन्ड्रिंग जा हीअ असां वटि प्रूफ आहिनि ऐं हिननि जे ॾिनल प्रूफ ते जेकॾहिं हुननि ओके करे छॾियो त हैंडिंग ओवर थींदी आहे, अदरवाइज़ कान थींदी आहे। छो जो इन खां अॻु में तव्हां ॾिठो हूंदो माज़ी जूं कई हुकूमतूं काफ़ी लीडरनि खे घुराइण जे लाइ रेड नोटिस इशू थिया, इंटरपोल सां राब्ता थिया, पर उहो न अची सघा छो जो प्रूफ ॾियण में नाकामी थींदी हुई। हे हुकूमत जेकी हाणे ॻाल्हियूं करे थी, असां उन इन्वेस्टिगेशन जो हिसो त न आहियूं, असां त उहे टीवी ते जेके कागज़ ॾेखारीनि था ऐं ॿुधाइनि था, असां त फ़िलहाल इन्हनि जी ॻाल्हि ते हली रहिया आहियूं। त जेकॾहिं पर हीअ ॿुधाइनि था त उनजे पंहिंजे नाले ते अलॉटमेंट आहे, अलॉटमेंट जुर्म न आहे मुंहिंजी नज़र में। अच्छा, उनजो प्रोसीजर छा एडॉप्ट कयो आहे उहो ॾिसणो हूंदो आहे त प्रोसीजर छा हो, छा ॿियनि खे जिन खे अलॉटमेंट थी साॻे प्रोसीजर जे तहत थी या उन प्रोसीजर खे ब्रेक कयो वियो। त हाणे जेको बि प्रोसीजर हूंदो, जेको बि हीअ ॿुधाईंदा, उनखां पोइ ज़ाहिर आहे जेके असांजा वरी नुमाइंदा ॿुधाईंदा जेके पंजाब में वेठा आहिनि, उनखां पोइ ख़बर पवंदी त केस में दम केतिरो आहे। बाक़ी जेकी इन जी वाइफ आहे बुशरा बेगम जंहिंखे चवंदा पिंकी पिरनी जे नाले सां जेकी मशहूरु आहे, उनजो पंहिंजी दस्तख़त शुदा डॉक्यूमेंट्स जेको बैरिया टाउन सां आहे उहो असां पंहिंजी अखियुनि सां छो जो ॾिसी चुका आहियूं, इन करे उन में असांखे यकीन आहे। हाणे मसइलो इहो आहे न, उहो मंज़र आम ते त मलिक रियाज़ चवंदो जेकॾहिं मूं हिनखे गिफ्ट कयो आहे त पोइ तव्हां छा कंदा?
वो गवर्नमेंट जी प्रॉपर्टी त न आहे न, वो त हिकिड़े बेरिया टाउन जी आहे। असां त रुगो ॿुधायूं हूंदा त हिन जा कैरेक्टर छा हुआ। त बेरिया टाउन जेको आहे उनजी त उअं ई आदत आहे, मलिक रियाज़ जी तो सभिनी खे ख़रीद करे छॾंदो आहे, सभु दुनिया खे ख़बर आहे। जेको फ़ौजी रिटायर थींदो आहे, जनरल हुजे, ब्रिगेडियर हुजे, कर्नल हुजे, तव्हांखे बाद में बेरिया टाउन में कमु कंदे नज़र ईंदो आहे न। त इहो त उनजो स्टाइल आहे माण्हुनि खे परचेस करण जो। त हू हुन इमरान ख़ान खे बि परचेस करे छॾियो उनजी ज़ाल जे थ्रू। हाणे ॾिसो न, हिकिड़ो सिंपल उहो आहे त इन्हनि जूं ऑडियोज़ अची वियूं या त उन ऑडियन खे चवनि था बाबा असां नथा वञूं ऐं असांजे ख़िलाफ़ कोर्ट में वञूं। इमरान ख़ान जूं बि ऑडियोज़ जेके आहिनि कुझु अचण वारियूं आहिनि। इमरान ख़ान जूं त न सिर्फ़ु ऑडियो वीडियो मौजूद आहिनि, फोन टैपिंग जे हवाले सां काफ़ी इन्हनि तबसरो कयो छो इमरान ख़ान जूं सिर्फ़ु ऑडियोज़ न, इन वीडियोज़ बि मौजूद आहिनि जंहिंजे लाइ हू अॻ में वॉर्न कंदा ऐं हू जेको आहे माण्हुनि खे इन करे वॉर्न कनि था। ऐं हुकूमत बि फ़िलहाल त चङो कमु कयो आहे जो उन्हनि वीडियोज़ खे मंज़िल आम ते न आंदो आहे, छो जो हुन में ज़ाहिर आहे काफ़ी एतिराज़ जोगी वीडियोज़ बि मौजूदु आहिनि। त बहरहाल उहो ॾिसूं था त असां ही कहिड़े कॉर्नर खां ऐं कहिड़ी ईंदियूं त ज़रूरु मार्केट में, पर हाणे टाइमिंग छा आहे, उहो इलेक्शन खां अॻु में जी आहे, इलेक्शन खां केतिरो पोइ जी आहे, छो जो हिन जूं जेके बि शयूं आहिनि ज़ाहिर आहे ही एक्सट्रीम ते वञी माण्हुनि जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाए थो। त हिन खे जवाब बि इन जी ज़बान में ॾियण जो मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जो फ़ैसिलो ऐलान कयो आहे, उहो बि असर विझंदो इमरान ख़ान जी परफॉर्मेंस ते? ॾिसो, जेको नून लीग ऐलान कयो आहे, मुंहिंजे ख़्याल में त नून लीग खे न करणु घुरिजे आहे। जेकॾहिं इदारनि जे ख़िलाफ़ उहो ॻाल्हाए थो त उहो इदारा जेको आहे पाण वेठा आहिनि, उहो पंहिंजो हिसाब जेको आहे पाण कनि। ऐं उन में कंहिं पॉलिटिकल पार्टी खे त मां नथो सम्झां त हिन में वञणु घुरिजे अदालत में बि, छो जो अदालत जमाली साहब ॻाल्हि करे था वठूं थोड़ी आवाम जी। हाणे त आवाम कीअं लोड शेडिंग जी बीमारीअ में मुब्तला आहे, लोड शेडिंग मथां लोड शेडिंग पई थिए, अनअनाउंस्ड क़िस्म जी, जेका असां पंहिंजे प्रीवियस प्रोग्राम्स में बि उनजी ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। पर वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन्हनि फौरी इहो ऐलान कयो आहे त जेके बि प्रोजेक्ट्स एनर्जी प्रोड्यूस करण जा बंदि हुया उन्हनि खे फौरी तौर ते खोलियो वञे, स्टार्ट कयो वञे। त छा इहो ऐलान इनफ आहे? ऐं ॿियो जेकॾहिं असीं इहो LNG वक़्त ते ख़रीद करण जी ॻाल्हि असीं ॾिसूं था त हीअ जेकी हुकूमत आहे उहा पोइ हुकूमत खे ॻाल्हाए रही आहे त LNG जेको आहे वक़्त ते न ख़रीदी वई। ऐं ॿियो वज़ीर आज़म साहब पाण बि वॉर्न कयो त जुलाई में जेकी लोड शेडिंग आहे उहा वधंदी। उनजे पोयां छा सबबु हुयो त कार्गोज़ जेके आहिनि उहे घटि आया, LNG जा 8 कार्गोज़ जेको आहे उहे अचणा हुया जुलाई में, जॾहिं जून में 12 हुया। त छा इहो सबबु आहे? पर आवाम इनखे सम्झी सघंदी या न, त कार्गोज़ केतिरा हुया, LNG ख़रीदी वई या केतिरी महांगी आहे, इनखे सम्झंदी या न सम्झंदी, छो त लोड शेडिंग हाणे सफ़ा वधी वई आहे। न सिर्फ़ु लोड शेडिंग, पर असीं ओवरऑल पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, जेकी बुनियादी सहूलियतूं आहिनि असां उन्हनि खां ॾिसंदा पिया वञूं त पाकिस्तान महरूम पियो थींदो वञे आवाम जे लाइ। त आवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम पियो थींदो वञे, जंहिंमें पाणी बि शामिल आहे, साफ़ पाणी। असांखे पाणी ख़रीदणो पियो पवे ऐं जेकॾहिं ख़रीदूं बि नथा त उहो उन लेवल जो साफ़ पाणी न आहे। ॿियो गैस जी जेको शॉर्टेज थी वई आहे उहो बि हिकु वॾो मसइलो आहे। ऐं टियों हाणे ही बिजली जी लोड शेडिंग मुसलसिल हले पई, आवाम आख़िर काॾे वञे? सवालिया निशान बणिजी वियो आहे मौजूदा हुकूमत ते। ॾिसो, हाणे हिन में 2-3 शयूं आहिनि। हिकु त आवाम सां ज़्यादती आहे, बिजली जी लोड शेडिंग आहे। इहे त उहे ग्राउंड हक़ीक़तूं आहिनि जिन जे बारे में ॻाल्हाइणु बेकार आहे। मसइलो आहे त असां पाण खे ॾिसूं त हाणे असां कंहिं ज़माने में तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू जेको इहो वाटर कोर्स या दरिया मां पाणी ईंदो हो, माण्हू डायरेक्ट पीअंदा हुआ। उनखां पोइ जेके घरनि में वरी उन पाणी खे जेको लाइनुनि में ईंदो हुयो, हाणे त जिते साफ़ पाणी उते बि ख़राब थी वियो, उनखे बॉइल करे वरी उन में फिटकरी जो थोरो करे थोरी महिनत जो कमु हूंदो हो, पर माण्हू कंदा हुआ। सही ॻाल्हि आहे। मसइलो इहो आहे त हाणे असांजो आवाम बि जेको आहे न हद आराम थी वियो आहे। हाणे हू चाहींदो आहे बसि इज़ी जेको आहे एक्सेस थी वञे, पाणी जी जेका आहे बोतल असांखे नेस्ले जी मिली वञे। हर माण्हू जेको आहे न, इहा कोशिशि हूंदी आहे त बसि असांखे पंहिंजो पाण मिली वञे। भई पंहिंजी पाण कुझु शइ न थींदी आहे। पोइ या त तव्हां पंहिंजी आमदनी वधाइण लाइ पंहिंजा रिसोर्सिस पाण पैदा कयो। मसइलो इहो आहे त जॾहिं क्राइसिस आहे ऐं थोरी महिनत करणु घुरिजे, आवाम खे सभिनी खे बि महिनत करणु घुरिजे त भई जेकॾहिं को प्रॉब्लम आहे त उनखे कीअं सॉर्ट आउट कजे। ॾिसो, पाणी जी फ्राइम में हुकूमत जी ज़िमेदारी आहे, उहा नाकाम आहे। छो जो वाटर टैंकर माफ़िया उन्हनि खे एॾो पैसो ॾेई रही आहे जो हू आवाम खे पाणी ॾियण जे बजाए हाइड्रेंट खे था ॾियनि। हाणे तव्हां छा कंदा? तव्हां केतिरियूं रेडियूं कंदा, केतिरा प्रोग्राम कंदा, केतिरो कुझु कंदा, कुझु कान थींदो न। हाणे जेके लाइनुनि जे ज़रिए पाणी आहे, जेको वरी लोकल हेठि मुलो हूंदो आहे, उन में केतिरी चोरी कराई थी वञे पैसा वठी, इहा सभिनी खे ख़बर आहे। हेठि खां मथे ताईं सॼी हुकूमत खे बि ख़बर आहे ऐं आवाम खे बि ख़बर आहे। त हाणे उन में बि तव्हां छा कंदा? पर उन में आवाम जो कहिड़ो कसूर? आवाम जो कसूर न आहे। ऐं चवंदो कसूर हुकूमत जो आहे, आवाम जो कसूर न आहे। मुंहिंजो मक़सदु जेको
त आवाम खे बि हिकिड़ी कमु घटि करण जी आदत पइजी वई आहे त जॾहिं तव्हां ॾिसो था हाणे ॾुखियाई जो वक़्तु आहे परेशानी आहे त थोरो कमु वधीक कयो तव्हां ॾिसो न हर लेबर तबिके जेको आहे पंहिंजा पैसा जेकॾहिं वधाए छॾिया आहिनि कंहिं बि कम में त उहो बि त नुक़सानु अल्टीमेटली ॿिए तबिके खे थिए थो न ज़रूरी त न आहे को प्रोजेक्ट जे अलावा प्रोजेक्ट वारे मज़दूर वॼायो आहे तव्हांखे मूंखे घर में कंहिंखे को नलको ठहाराइणो आहे सियासतदान बि अची मेन मसइलनि ते ॻाल्हाइनि त सही जॾहिं तव्हां अधु कलाक 15-15 मिंट इन्हनि शयुनि ते प्रेस कॉन्फ्रेंसिस कयो था त फलाणे सियासतदान कहिड़ी चोरी कई उन ते कहिड़ो केस आहे हू छा पियो करे त तव्हां हिननि मेन मसइलनि ते अची करे का एक्सप्लेनेशन त ॾियो न त ही शयूं आहिनि ऐं असां चाहियूं था त तव्हां असां सां कोऑपरेट कयो न त का ॻाल्हि ई कोन थी थिए इहो ई मसइलो जेको आउं चवां पियो त तव्हां हुकूमत एतिरी पंहिंजे मुखालिफ़नि खे यानी अपोज़िशन खे टाइम ॾींदी आहे जो असल मसइलनि ॾे उन्हनि जी तवजो न रहंदी आहे जेको असां शुरू में चयोसीं त असल मसइला ई असांजा छा आहिनि असल मसइला ई असांजा महांगाई आहे असल मसइला असांजी तालीम आहे असांजो मसइलो सिहत आहे असांजो मसइलो असांखे साफ़ पाणी खपे असांजो मसइलो असांखे बिजली खपे असांजो मसइलो असांखे ग़रीब माण्हुनि खे अटो खपे सस्तियूं सब्जियूं खपनि मसइलो इहो आहे न त हिते असल मसइलनि ॾे न हुकूमत थी ॻाल्हाए ऐं न अपोज़िशन थी ॻाल्हाए इमरान ख़ान जी 90% तकरीर में या इदारनि ते तनक़ीद आहे या मौजूदा जेकी बि हुकूमत पंहिंजे दौर में जेकी महांगाई वधी उन ते बि पोइ ॻाल्हाए न ॾिसो जस्टिफिकेशन हीअं ॾिबी आहे त जॾहिं असां हुआसीं त ही शयूं असां करे रखियूंसीं ही असांजूं पॉलिसियूं ऐं हिननि अची का उहा पॉलिसी चेंज करे छॾी आहे मसइलो तनक़ीद करण लाइ बि तव्हां वटि मवाद हुजे ऐं हुनखे ख़बर आहे त 3.5 साल जो हुन वटि को मवाद न आहे आख़िरी ख़बर असीं प्रोग्राम में शामिल कंदा हलूं था त थोड़ी देरि अॻु ई इहा जेकी आहे ख़बर साम्हूं आई आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म खे हुकुम ॾिनो आहे त लापता माण्हुनि खे अची करे पेश करे 9 सितंबर जी जेकी आहे डेडलाइन इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे ॾिनी आहे त हू लापता अफ़राद जी पेशी यकीनी बणाइनि इन ते ख़ैर सुभाणे बि थी सघे त तफ़सील में ॻाल्हाईंदासीं जेकॾहिं तव्हांखे हिन ते कुझु कॉमेंट करणो हुजे या असल में ॾिसो लापता जेके बि माण्हू थिया आहिनि मां सम्झां थो हिन सदी जो जेको आहे न इहो सभ खां वॾो ज़ुल्म आहे त कंहिं बि माण्हू खे तव्हां लापता करे छॾियो असां चऊं था त जेकॾहिं को ॾोहारी आहे या न आहे ॾोहारी आहे त कानून जे मुताबिक़ उनखे मौक़ियो ॾियो कानून जे मुताबिक़ उनखे गिरफ़्तार कयो कानून जे मुताबिक़ उन ते जेको बि जंहिं ॾोह में मुलविस आहे केस हलायो लापता करण जो त कंहिं इदारे खे इख़्तियारी हासिल कान्हे ऐं जेको हाई कोर्ट जेको आहे इहो चई रही आहे वज़ीर आज़म खे मुंहिंजे ख़्याल में त हू वज़ीर आज़म जे बजाए मुल्क जे सभिनी इदारनि खे जेकॾहिं चया त पोइ शायदि उन में का खुलबुली बचे आहे वज़ीर आज़म जेको बि ईंदो उन वटि एतिरी ताक़त ज़रूरत न हूंदी आहे जो उहो लापता माण्हू उन्हनि खे ॻोल्हे ॾींदो बहरहाल वज़ीर आज़म ज़ाहिर आहे हुन घुरायो आहे त पेश थींदो त लापताउनि जो छा थींदो इहो अलाह खे ख़बर अच्छा चलो ठीकु आहे महिरबानी जमाली साहब सो नाज़रीन ही हुयो जो प्रोग्राम पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा अल्लाह हाफ़िज़